नाज़रीन, वगण ऐं भरपासे में पीअण जे पाणी जो बहरान शिद्दत इख्तियार करे वियो आहे, जंहिं सबब रहवासी जर जो खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। तफ़सीलनि लाइ पेश आहे नादिर मुगेरी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक्त असां वगण शहर में मौजूद आहियूं। वगण शहर जेको 50 खां 60,000 आबादी ते मुश्तमिल ही क़दीमी शहर आहे। ज़िले कंबर शदारकोट जे सब खां वधीक आदमशुमारी वारो रखंदड़ ही क़दीमी शहर वगण हर बुनियादी सहूलतन खां त महरूम आहे। अचो त इन हवाले सां पाणीअ जी जेकी हिते खोट आहे, पाणी जी जेकी सहूलत मौजूद न आहे, इन जे हवाले सां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो संदर वधीक छा चवण। वगण शहर ऐं उन जे पसगिरदाई जा माण्हू पीअण जे पाणीअ लाइ ॾाढो परेशान हाल आहिनि, छो त ही जर जो पाणी ॾाढो खारो आहे। जर जो पाणी हितां जो मिठो कोन्हे। जंबूरी कुवतूं इक़दार में आयूं, हिन माण्हुनि खां मिठो पाणी बि खसे छॾियो आहे। पीअण जो मिठो पाणी भी कोन्हे हिन वक्त वगण जे शहर के। आवाम जो हिते परेशान आ, मजबूरी जो शिकार आ, सिर्फ मिठे पानी जे लाइ। पर पानी खां बगैर तो जी नथो सके। हाणे पानी जे कतरे लाइ वो सिके पियो। हिते हुन वटि पानी कोन्हे को। वगण शहर में जंहिंजी आबादी किरोड़नि में आ, मां उन वटि उते जर जो जेको पानी आहे उहो ॿाड़ो थी वियो आहे। ड्रेनेज सिस्टम जेको आहे उहो नाकार आहे, उनखे रस्तो नथो मिले। तंहिंजे करे जर जो पानी ख़राब ऐं खारो थी वियो आहे, ॿाड़ो थी वियो आहे। पीअण जे क़ाबिल ई न आहे। मां त चवां थो त वेझण जे क़ाबिल बि न आहे। हाणे जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे घर गाॾनि ते उहे भरण वञनि था, पेट्रोल पंप ते वञी बीहनि था। उते जीअं लाइन लॻे थी न CNG ते, अहिड़ी लाइन थी लॻे उते पाणी भरण जे लाइ। जीअं त पाणी इंसान जो जियापो आहे, पर पाणी हिते असांजे शहर वगण टाउन खे त जेको आहे मिले ई कोन थो। ॿाहिरां वञी भरे थो अचे माण्हू, वॾी तकलीफ़ में गुज़री करे जेको आहे पोइ कशाला करे वञी ॿाहिरां पाणी थो भरे अचे। पंहिंजे शहर जो पाणी खारो आहे, मिठो कान्हे को। इहो असां विझूं था, इहो असांजो साबुण बि जेको आहे वारनि जो कोन थो लहे, सम्झो न। बाक़ी हाणे हे जेके गर गाॾनि ते भरे था अचनि, गुगी बि असांखे हिकिड़ी 30 रुपया मिले, सा बि जेको आहे पाणी साफ़ न मिले। पोइ मजबूर थी करे असां पाण वञी जेको आहे कशाला करे। अदा तमामु घणी तकलीफ़ आहे। कंबर शदारकोट ज़िले जो असांजो मुखिया शहर आहे वगण। 70-75 आबादी आहे, 75,000 आबादीअ ते मुश्तमिल आहे। लेकिन थर वारो बाबा असां सां हालत आहे जीअं थरी माण्हू वीचारा 2-2 किलोमीटर पंधु करे वञी पाणी था भरनि। सेम असांजे हिन कंबर ज़िले जे मुखिया शहर जे रहवासियुनि सां इहा ई हालत आहे बाबा। असां किलोमीटर सफ़र करे, नंढड़ा मासूम ॿार, असांजूं औरतूं हैंड पंपनि तां वञी पाणी भरे था अचनि। अफ़सोस आहे वॾो जो हिते ज़िले जा कामोरा जेके आहिनि, करप्ट ऐं राशी कामोरा, हो पंहिंजो हलंदड़ असांजे ॻोठ जी हलंदड़ स्कीम ई मिठे पाणी जी उहा उन्हनि बंदि कराए छॾी आहे। गुज़िरियल 15-20 सालनि खां असां परेशान आहियूं मिठे पाणीअ जे लाइ। एतिजा जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेको आहे सो आला अमलदारनि वटि दायो आहे। नेब वटि असांजो हाणे सीटी हले थी पई। उन्हनि असांखे कुझु ॾींहं अॻु घुरायो त बाबा असां उन्हनि सां इहा ई हक़ीक़त कई त साईं ज़ुल्म आहे। मिठे पाणी जी स्कीम जेका किरोड़नि जे रुपयनि जी लागत सां तयारु थी ऐं हले पई, उनखे ख़तमु करे उन्हनि जा मोटर, मशीनियूं, ट्रांसफार्मर लाहे, पाइप लाहे कढी खपाया विया। हुननि खूहनि ते, ऑफिसुनि ते कब्ज़ा थी विया। असां इन खां वधीक ॿी कहिड़ी सूरत हाल हुजे जो पब्लिक हेल्थ ऑफिसर 10 किलोमीटर परियां हुननि जी ऑफिस आहे। हुननि जे ऑफिस जे रोड ते ई वरी खूह ऐं मोटर क़ाइमु आहिनि, लेकिन उहे सॼो जो सॼो बंदि थी चुका आहिनि। शहर जेको आहे सो मिठे पाणीअ खां असांजो महरूम आहे। बिल्कुलु असां जीअं शहरनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं त हिते वगण वासियुनि जूं इहे ई ॻाल्हियूं हुयूं त हीउ जेको वगण शहर आहे पहिरियां यूनियन काउंसिल हुयो, हाणे हिनखे टाउन जो दर्जो ॾिनो आहे। पर टाउन जा जेके हक़ आहिनि उहे अञा ताईं कोन मिली सघिया आहिनि। वगण शहर हर बुनियादी सहूलियतुनि खां त महरूम आहे। कैमरामैन असां टोटाणी सां गॾु नादर अली मुगेरी, मेहरान TV न्यूज़ वगण।